बदीन ज़िले में ट्रैफ़िक हादसनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थियण लॻो। ट्रैफ़िक पुलिस जे ग़फ़लत ऐं नाअहली जे करे हिकु महीने में केतिरा ई माण्हू ट्रैफ़िक जे हादसनि जे नतीजनि में पंहिंजूं क़ीमती जानियूं विञाए चुका आहिनि। ट्रैफ़िक पुलिस ऐं मुक़माती डिस्ट्रक्शन ट्रांसपोर्ट अथॉरिटी मुसाफ़िरनि जी गाॾियुनि में वधीक मुसाफ़िर सवार करे खणी वञणु ऐं तेज़ रफ़्तार जी स्पीड जे करे गाॾियूं कंट्रोल मां निकिरी वञण जे करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ट्रैफ़िक पुलिस खे घुर्जे त गाॾियुनि ते वधीक माण्हू खणण जे करे उन्हनि खे सख़्ती सां पाबंद कयो वञे ऐं थींदड़ हादसनि खे रोके क़ीमती जानियुनि खे बचायो।